अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दी मिठवर वाला ॿिनि अखरनि ते बेटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिनि अखरनि ते चटा बेटी पाठ नंबर 12। ठाठोरा तुंहिंजा ॻायूं जहिड़ो तूं हुए अहिड़ियूं कई भलायूं। ठाठोरा तुंहिंजा ॻायूं जहिड़ो तूं हुए अहिड़ियूं कई भलायूं। असीं तमामु घणो ख़ुशि आहियूं आहिनि घणा सुख लॻा पिया। ये अलफ या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम तंग दस्ती दूर करे कुशादगी अता करे असां तूं ॼाणी थो दिल घुरिया मतिलब मन सदा मक़सद कर बाजारा बा जटिन ते नून तुंहिंजो हिकु लफ़्ज़ जुमिलो मोटनि सां भरियल तुंहिंजा ठोरा तुंहिंजो मुर्की पवण केतिरनि माना सां भरियल सम्झाए टन टे नून तुंहिंजी हिकु हिकु ॻाल्हि वज़नाइटी काराइटी मिठू तुंहिंजो हर लम्हो तुंहिंजो अंदाज़ वणंदड़ मोयल ख़बराए टिन टे नून तुंहिंजो जोड़ निभाइण सदा सुंदर तुंहिंजो तोड़ निभाइण सुंदर तुंहिंजो जोड़ निभाइण सुंदर तुंहिंजो तोड़ निभाइण सुंदर तुंहिंजो मञाइण सुंदर तुंहिंजो मञिराइण सुंदर तुंहिंजो मिठू मुरकण सुंदर तुंहिंजो मुस्कुराइण सुंदर डालुरे दर्द सूर दूर थी वञनि जे तूं अची ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ईद ख़ुशी मौक़े ते भेरे हिकिड़ी मोहबत हिकिड़ो प्यार दुख हज़ार पर्दे जी पाबंदी उन में दिलदार अल्लाफुरे अरवाही कोन ठो पलजेस मोहबत में त केतिरो आहे मिठास अल्लाफुसीन असीं यादि था करियूं अहीं था विसारियो ईद जे पुरमुसरत मौक़े ते आहीं तूं किथे काफ़ थे किथे पुछा नगा छा किथे हुकुम हलाई हुलमा नादान नवाज़ी किथे दानाई हैरान किथे काफ़ थे किथे जागन सारी रात किथे आराम ई आराम ख़ुशियूं ई ख़ुशियूं किथे कहिड़ियूं ख़ुशियूं किथे ख़ुशबू किथे किथे ख़ैर ई ख़ैर किथे पिया घुरनि ख़ैर नारमल किथे हेर फेर किथे काफ़ो थे किथे डिघो रसो किथे छिकियो रखे किन खे भरियो झोलियूं ॾी के ख़ाली आहिनि किथे काफ़ो थे किथे मूर जो टूर किथे मुर्गो ई मूर किथे डाबा ई डाबा मुर्गो सभागा किथे काफ़ो थे किथे फ़ाइदा किथे नुक़सान किथे वाह अंबार ई अंबार आहिनि किथे काफ़ो थे किथे तो बिन बनाया उपाया तूं लही सार संभाल तूं ई आई मुसबल असबाब तूं ई आई जित किथे काफ़ो थे किथे किथे कीअं त किथे कीअं तूं ई सभु कुझु ॼाणी थो मिठू किथे मिठू किथे रात आहे किथे ॾींहं वाह रंगी तुंहिंजा रंग आहिनि लॻा पिया